हिन ख़बर लाइ असां सां ताउन कयो आहे। देखिए अच्छी मक्खा पाक चांदी जड़ी भली की दवा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोहम्मद जुनू। तव्हां ख़बर ॾियूं था काज़ीवंद परसां ॻोठ जुमो ख़ान लाशारी जे रहवासियुनि अयाज़ लाशारी, ज़ाहिद लाशारी, बहरम लाशारी ऐं महमद ख़ान लाशारी प्रेस क्लब काज़ीवंद पहुची प्रेस कॉन्फ्रेंस ऐं एहतजाज कंदे चयो त असांजो ॻोठ क़दीमी ॻोठ आहे, पर कुझु साल अॻु में असांजे भरिसां राहू बिरादरीअ जा माण्हू अची वेठा, जिन में आसिफ़ ज़ुल्फ़कार साबन सामाणो इसहाक कादर ऐं ॿियनि कुझु राहू बिरादरी जे माण्हुनि इलाइक़े में ज़ुल्म करे छॾियो आहे ऐं हथियारनि जी हर रोज़ु नुमाइश कनि था, जिन जी तव्हां असां संदन सरदारनि समेत हर सियासी समाजी माण्हू खे ॾिनी, पर को बि असरु न थियो। हुननि मां इलाइक़े वासियुनि खे हर वक़्तु जानी माली नुक़सान जो ख़तरो रहे थो। काल्ह असांजे हिकु जोने खे रस्ते वेंदे अगवा करे तज़ील करे खेसि तशदुद जो निशानो बणायो वियो ऐं जॾहिं उन जी ॻोल्हा करण लाइ ॻोठाण निकिता त उन्हनि जे मथां सिधा फायर कया विया, जंहिंजे नतीजे में अशोक अली लाशारी, मंठार अली लाशारी सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जिन खे काज़ीवंद इस्पताल पहुचायो, जितां जवाबु मिलण ते नवाब शाह इस्पताल खणाए वियासीं, जिते कुझु सीरियस मरीज़ खे कराची जना इस्पताल रेफर कयो वियो। उते अशोक लाशारीअ जी हालत नाज़ुक आहे। हुनजो वधीक चवणु हो त असां उमेद था कयूं त SSP शहीद बेनज़ीर आबाद समेत आला अख़्तियार असांखे इंसाफ़ ॾियारींदा। मुलज़िमनि खे गिरफ़्तार करे उन्हनि खे केफ़िरे किरदार ताईं पहुचायो वेंदो। राहू बिरादरी गुंडागर्दी, राहू बिरादरी गुंडागर्दी, राहू बिरादरी दहशतगर्दी। कोट जुमो खान लाशारी जो रस्तो, कोट जुमे खान लाशारी जो रस्तो, माशूक लाशारी ते हमलो कंदड़ जवाबदारनि खे, माशूक लाशारी ते हमलो कंदड़ जवाबदारनि खे। अच्छी मख चांदी जड़ी कपे उन जी भली पैदावार के हासिल करण में एक तमाम वडी रुकावट है। बेगेट अच्छी मखा पाक चांदी जड़ी भली पैदावार। बेगेट लाखा पेस्टिसाइड जूना मोड़ी ते दस्तयाब है। प्रोपराइटर अब्दुल हकीम खसकेली।